कंहिं ज़माने में हिकिड़ो बादशाह हूंदो हो जंहिंखे औलाद कोन थींदो हो। पोइ घणनि ॾींहंनि बाद कंहिं दरवेश जी दुआ सां हिकु धीउ आयसि त समूरी बादशाहीअ में शादमाना थी विया। हिकिड़े सिकल धीउ ॿियो सदा सुहिणी सो राणी ऐं बादशाह मथां साह पिया छॾींदा हुआ। छोकिरी अॼु नंढी सुभाणे वॾी वई वण वांगुरु वधंदी ॾिसंदे ॾिसंदे ऐं मखणीअ मां हिकु ॿभिया गुल बणिजी वई। धीउ धण आहे, तंहिं करे जीअं वधे तीअं माइटनि खे उल्को थिए। बादशाह जी पंहिंजी धीअ सां अहिड़ी मोहबत जो भाव त खेसि सारी उमिरि घर में विहारे छॾे। पर राणी सियाणी तंहिं ॼातो त अॼु न सुभाणे धीअ खे पराओ घर वसाइणो आहे। तंहिं करे पंहिंजे मुड़ुस खे चयाईं त धीअ लाइ कंहिं वॾे घराणे वर जल्दी ॻोल्हा करे। बादशाह पंहिंजी राणीअ जी सलाह खे वज़न ॾिनो ऐं धीअ लाइ वर जी ॻोल्हा जारी थी वई। बादशाह ॾाहो सो चयाईं त शर्त ई अहिड़ा थो विझां जो मुश्किल सां को शहज़ादो पूरा करे सघंदो। जेकॾहिं कंहिं पूरा कया त पोइ क़बूल कबो त अहिड़ो छोकिरो अकुलमंद आहे, धीअ अहिड़ी जो उनखे अमानत करे ॾिजे। सॼी देश में ढंढोरो घुमायो वियो त बादशाह पंहिंजी धीअ जो संग उन शख़्स खे ॾींदो जेको बादशाह जा ॿुधायल शर्त पूरा कंदो। अगरि कंहिं बि ख़्वाहिशमंद उहे शर्त पूरा न कया त संदसि समूरो माल मिल्कियत ज़ब्त कया वेंदा। शहज़ादी जी हाक हंधे मागे फैलियल हुई सो केतिरा ई जवान पंहिंजो नसीबु आज़माइण लाइ दरबार में आया, पर शर्त पूरा न करे सघिया ऐं हाराए माल मिल्कियत फुराए वेंदा रहिया। जीअं ते ॾींहं गुज़रिया तीअं हिकु तरफ़ शहज़ादीअ जी हाक थी वई, ॿिए तरफ़ थी राजा ऐं राणीअ जो उल्को थिए वधियो त किथे संदसि धीअ जो नसीबु खुलंदो या न। आख़िर हिकिड़ो ॾींहुं सिबागो उभरियो मुल्क जे ॾूरां हिसे में हिकिड़ो शहज़ादो हुयो जेको शहज़ादी जी ॿुधल साराह ते दिलि हारे चुको हो। सो हिमत जो तरो ॿधी दरबार में पहुतो ऐं नगारे ते चोट हयईं। केतिरनि ॾींहंनि खां नगारो कोन वॻो ऐं बादशाह फ़िक्र में वेठो हो। सो हिकु दफ़ो वरी बादशाह जे मन में उमेद पैदा थी त शायदि हिन दफ़े को न को सिबागो संदसि शर्त पूरो करण में सोभारो थींदो ऐं वटसि जेका पाक अमानत आहे तंहिंजी ख़ुदि खे हक़दार साबित करे ऐं संदसि राणीअ जी मन जो भार हल्को कंदो। बादशाह पंहिंजी ख़ासि दरबारीअ खे हुकुम कयो त यकदमि हुन जे उमेदवार खे संदसि अॻियां हाज़िर कयो वञे। शहज़ादो जीअं ई बादशाह जे हज़ूर में पेश थियो त वॾे शान सां झुकी बादशाह खे आदाब कयईं ऐं साॻिए वक़्तु सोनियुनि मोहरनि जी हिकु ख़ूबसूरत थैली पिणु बादशाह जे क़दमनि में नज़राने तौरु रखियईं। अहिड़ी शानदार फज़ीलत ते बादशाह दिलि ई दिलि में ठरी पियो ऐं ॾाढो पाॿो मां जवान खे चयईं, जवान कहिड़ी कारण पंधु पियो आहीं? जवान वरी बि शाइस्तगी ऐं तहमल सां जवाबु ॾिनो, जहां पनाह अव्हांजी न्याणी जी सूंहं जी साराह छिके मूंखे हिते आंदो आहे। मूंखे ॼाण आहे त केतिरा जवान हाराए विया आहिनि, पर पोइ बि मां पंहिंजो बख़्तु आज़माइणु आयो आहियां। मूंखे बि हिकिड़ो मौक़ो ॾियो, ॿुधायो त कहिड़ा शर्त आहिनि जेके पूरा करे अव्हांजी शहज़ादीअ जो हथ में हथु वठां। बादशाह शहज़ादीअ जी वहिंवार ऐं वीचार ते मोहिजी वियो। सो सम्झाइण जे ख़्याल खां पको करण जी इरादे सां चयईं, नौजवान मां वरी बि हिकु दफ़ो तोखे आगाह थो करियां त सोच, केतिरा ई अमीरज़ादा ऐं शाही घराणे जा जवान आया पर नाकाम थिया ऐं पंहिंजो माल ज़ब्त कराए विया। सो तोखे 3 ॾींहं सोचण लाइ थो ॾियां, भले सोच वीचार पोइ अचु। शहज़ादे अटल इरादे सां चयो, जीअंदा क़िबला, मां सभु सोच वीचार करण खां पोइ त हेॾे पंध तां कई आयो आहियां। मुंहिंजे लाइ ऐं हींअर सिर्फ़ु हिकु ई सोच आहे त अव्हांजा ॾिनल शर्त पूरा करियां। अव्हीं करम फरमाए शर्त ॿुधायो। बादशाह ॾिठो त शहज़ादो बिल्कुलु ई पके इरादे सां आयो आहे, तंहिं करे चयईं, जवान तुंहिंजी हिमत दाद क़ाबिल आहे। हाणे ॿुध, पहिरियों शर्त इहो आहे त तूं जेका ॼञ पाण सां आणींदे तंहिंमें को बि शख़्स अहिड़ो शामिल न हूंदो जंहिंजे मथे ते हिकिड़ो बि अछो वार हूंदो। ऐं ॿियो शर्त, आली पनाह जवान उतावलो थी पुछो, बहितर आहे त पहिरीं तूं पहिरियों शर्त पूरो करीं, तंहिंखां पोइ ॿियो शर्त तलब करीं। बादशाह ईअं चई दरबार बर्ख़ास्तु करे ऐं शहज़ादो पंहिंजे शहर पहुतो। तॾहिं ॿिया मिट माइट यार दोस्त उहे चूंडे खयईं जिन जे मथे ते हिकु बि अछो वार कोन हो। पर हाणे सुवालु इहो त पंहिंजी माउ पीउ खे कीअं छॾे वञे? शादी माउ पीउ खां सवाइ कीअं थींदी ऐं अहिड़ी ॻाल्हि खे हू कीअं ॿुधाए? जॾहिं शहज़ादे जे पीउ ॾिठो त ॼञ लाइ सभु तयारी हूंदी, उहा रवानी न पई थिए ऐं पंहिंजे पुट खे वेगानो थींदे ॾिठईं त हिकु ॾींहुं पासरो वठी वञी दिलि जी अहवाल पुछईं। शहज़ादे समूरी ॻाल्हि करे ॿुधायसि ऐं पंहिंजी परेशानी हाल खां पिणु वाक़ुफ़ु कयो। शहज़ादे जो पीउ दुनियादीद शख़्स हुयो, सो ॼाणी वाणी वियो त साम्हूं वारे बादशाह खे अहिड़ी रमज़ थी आहे जो संदसि पुट खे ज़रूरु तकलीफ़ थींदी। तंहिं करे ॼञ सां वञणु ज़रूरी हो, पर उहा ॻाल्हि थिए कीअं?
पीउ जीअं असां अॻु वटि ॼाणे वरितो त दुनिया दीद ऐं सियाणो हो, तंहिं पंहिंजे पुट जे कन में हिकिड़ी ॻाल्हि चई ऐं रवानो थी वियो। शहज़ादे जा ग़म ऐं गूंदर सभु लही विया ऐं ॼञ उसाइण जी तारीख़ बि मुक़ररु थी वई। खाधे पीते लाइ माल, घोट कुंवार जा कपिड़ा ऐं गहना ॻठा, ॿियो वाट लाइ अॻे 4 सामान खणो हो, तंहिं लाइ अनेक संदूकूं ऐं पेतियूं तयारु थी वयूं, जेके कुन तार भरे उठनि ऐं घोड़नि ते ॿधियूं वयूं। उन्हनि पेतियुनि में तमामु वॾियूं पेतियूं बि हुयूं, जंहिंमें शहज़ादी जी माउ ऐं पीउ खे विहारियो वियो ऐं कंहिंखे बि कल कान पई त हू ॼञ सां गॾु आहिनि। उहो तमामु लिकल राज़ रखियो वियो। कुझु ॾींहं पुॼाणा ॼञ अचे बादशाह जे तख़्तगाह में पहुती ऐं शहर जे ॿाहिरां अचे खीमा खोड़ियऊं। शहज़ादी बादशाह खे पंहिंजी ख़ासि माण्हूअ हथां पैगाम मोकिलियो त हू शहर में पहुची चुका आहिनि। बादशाह पंहिंजी ख़ासि अमीरनि वज़ीरनि सां गॾिजी उन जे हंधि आयो जिते शहज़ादी जी ॼञ अची दाबो कयो। हू बादशाह जी दिलि में होरा खोरा हुई त ॾिसां त जवान मुंहिंजी पहिरीं शर्त खे भाड़ियो आहे या न। ॼाञनि सां मिली ॾाढो ख़ुशि थियो, छाकाणि त शहज़ादी चूंड हुई बादशाह जी शर्त मुताबिक़ कई हुई, जंहिं करे उन्हनि मां कंहिं हिक बि जो बि अछो वारो कोन हो। बादशाह जवान खे मुखातिबु थींदे चयो, जवान, मां ॾाढो ख़ुशि आहियां जो तो मुंहिंजो पहिरियों शर्त पूरो कयो आहे। हाणे ॿियो शर्त इहो आहे त सुभाणे सिज उभरण खां अॻु मुंहिंजा माण्हू अव्हां खे हिकु टोयो चांवरनि जो ऐं हिकु मटु शरबत जो हर हिकु ॼाञीअ लाइ ॾेई वेंदा। अव्हां सभिनी खे उहो सिज लथे खां अॻु खाई पी पूरो करणो आहे। जेकॾहिं अव्हीं उन ॻाल्हि में गुथा त पोइ अव्हां जो समूरो माल मता ज़ब्त थींदो ऐं पहिरें उघाड़ो अव्हां खे वापसि घर मोटी वञणो पवंदो। पोइ उहा ख़बरदारी करणी आहे त चांवर जो हिकु बि कणो या शरबत जो हिकिड़ो बि फुड़ो अव्हां खे उछलणो न आहे। सभु पूरो करणो आहे। ईअं चई बादशाह पंहिंजे अमले सां रवानो थी वियो। शहज़ादे पंहिंजे ख़ासि वेझनि ऐं दोस्तनि सां सलाह मुसलिहत कई, पर सभिनी जा वात फाटी विया। हिकु ॾींहं जे अंदरि हेतिरा चांवर ऐं हेतिरो शरबत कीअं पूरो थी सघंदो? सभु मलूल थी विया। को बि रस्तो कीअं सम्झ में न आयो। राति थी जॾहिं तंबूअ में उहे 2 वॾियूं पेतियूं रखियल हुयूं। शहज़ादो उते सुम्हण जो बहानो करे वञी पीउ माउ सां सलाह करणु वेठो। पिणसि चयुसि, पुट, को बि फ़िक्रु न कर। छा कर जो हिकु वक़्तु सिर्फ़ु हिकु टोयो चांवरनि जो तयारु कराए, पोइ हर हिकु ॼाञीअ खे हिकु वक़्तु सिर्फ़ु हिकिड़ो गिरह चांवर जो खाइण लाइ ॾे। सॼो ॾींहुं ईअं दोहिराईंदो हल, धणी कंदो त सभु ख़ैरु थी पवंदो। साॻी तरह हिकु वक़्तु सिर्फ़ु हिकु मटु शरबत जो खोल ऐं हिकु ॼाञीअ खे हिकु वक़्तु सिर्फ़ु हिकु ढुक पीअण लाइ ॾे त तुंहिंजा सभु कम रास थी पवंदा। बसि पोइ त हैरत थी वई। सॼो माल शाम थियण खां अॻु ई ख़लासु थी वियो ऐं साॻे वक़्तु सभु को सरो पई नज़र आयो। जीअं ई सिज लहण ते हो त बादशाह वरी पंहिंजी चूंड अटाले सां अचे कैंप भेड़ो थियो। खेसि पक हुई त शरबत त पूरो कोन थियो हूंदो ऐं इजो तो पंहिंजा घोड़ा भराए वापसि मोटी, पर ॾिसण तां ताख लॻी विया। न को चांवर जो दाणो ऐं न को शरबत जो फुड़ो बचियल हो। ऐं वधीक अजब जी त इहा ॻाल्हि हुई जो सभई ॼाञी चाक चङा भला, कंहिं ते बि असरु कोन थियो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। जवान खे भाकुर वठी चयईं त तूं बराबरि मुंहिंजा शर्त पूरा कया ऐं मुंहिंजी धीअ सां शादीअ जो हक़दारु आहीं। वचन मूजिबि तुंहिंजी शादी शहज़ादीअ सां धाम धूम सां कई वेंदी, पर मुंहिंजे मन में अञा बि हिकु उणितुण रहिजी वई आहे त कंहिं बि बुज़ुर्ग खां सवाइ तूं मुंहिंजो ॿियो शर्त कीअं पूरो करे सघंदे? अव्हां में अहिड़ो शख़्स आहे जो मथे ते अछो वार न हूंदे बि एॾी सियाणप जो मालिक हुजे? शहज़ादे मुश्की ॾिनो खेसि हुन जे तंबूअ में वठी आयो जिते 2 वॾियूं पेतियूं रखियल हुयूं। ॿिन्ही जा ढक लाहे पंहिंजे पीउ ऐं माउ सां संदसि वाक़फ़ियत कराईं। बादशाह ॿिन्ही सां ॾाढी मोहबत सां मिलियो ऐं खेनि मुबारकूं ॾिनई। थोरनि ॾींहंनि खां पोइ ॾाढे शान शौक़त सां शादी थी गुज़री ऐं अमानत हक़दार खे मिली। शहज़ादो पंहिंजी वञी वठी वतन वरियो ऐं ॾाढी मौज मज़े में गुज़रण लॻो।